सर ये चक्कर जेको नओं बैस जेको शुरू थियण वञे पियो नओं सूबो ठहण जो उनजे लाइ जेको सो बैनर बि लॻा आहिनि इन बाबति अव्हांजा कहिड़ा वीचार? इहो असांजो बहस कोन्हे। सिंध जो सौदो थी वियो आहे, सामूंडी पट्टी, ज़मीनूं, पाणी, मादनी वसीला। हाणे पीपलन ऐं MQM गॾिजी कयो आहे। हाणे ॻाल्हि खे मटाइण था चाहिनि, ॿियो कुझु कोन्हे। हिन वक़्तु बोर्ड जी सूरत हाल आहे, क़ौम परस्त तंज़ीमनि जो कहिड़ो किरदारु आहे हिन बोर्ड में, ऐं इहो बि मुतालबो आहे त बोर्ड मुतासिरीन खे कराची आंदो वञे, उन्हनि खे रिहाइश बि ॾिनी वञे। बोर्ड आई कान्हे अञा, न को बोर्ड मुतासिरीन। अञा दरिया जो पेट पियो भरिजे ऐं बंदनि ते 2 महीना बंदनि ताईं पाणी वहणु ख़ुशहाली जी निशानी आहे। जे न वहंदो त सिंध जो इकोसिस्टम ख़राबु थींदो। उन करे इहो दुरुस्त न आहे, अञा ताईं न आहे। उन करे इहो वधा चढ़ाए पियो करे। ऐं वरी बि थो चवां, इहे जेके तव्हां सुवाल करियो पिया अॼु सां रिलेटेड कोन्हनि। इहे सॼी रुख मटाइणो आहे तहरीकुनि जो। असुल में सिंध हुकूमत ज़मीनूं लखा एकड़ ॾेई छॾियूं आहिनि उन्हनि खे, ऐं मिनरल्स ते बिल था पेश कनि उनखे फेस सेविंग लाइ। हींअर असांजो अॼु हिते अचण जो मक़सदु आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं करप्ट पॉलिटिशियन, करप्ट ब्यूरोक्रेसी नामज़दगी करे सिंध पब्लिक सर्विस कमीशन में ऐं अहलियत खे पुठि करे ऐं भर्ती शुरू कई आहे। करियूं पिया पंहिंजो प्रोग्राम। जूनियर ज़ुल्फ़कार भुट्टो सां को इतिहाद जो सोचियो आहे, छो जो मुर्तज़ा जतोई बि चयो आहे त दुनियुनि खे गॾिजी करे पीपुल्स पार्टी जो मुक़ाबिलो करिणो आहे। उन अञा सियासत शुरू कान कई आहे, कंदो त पोइ ॾिसंदासीं।